गर्दन जो दरिया। अल्लाह को तो रुपया भी घर में ना हो तो ता तो मुख वधी का पिना तारा दो। हां फकीरन जो दुआओं को देण ताई आहिन। दे तो दुआ कन, जे न दे तो पिटी। दोदा पाड़े शादी दी थी हले उठे ही केड़ो जुल्म करे आया हो। चाचा असा खैर के थोड़ी उठी आया हूं, पंजी भजाई के उठी आया हूं। मल्हार जी जाल के इनमें केड़ो जुल्म आ। अच्छा मास्टर इस ये तई मुजी मस्तानी अज मां ॾाढो खुश हां। मासी मुजी मस्तानी आई आ, मां ॾाढो खुश हां अज। पर इहो हिन मथा जुल्म आ। आलम ईंदो त बस मासी बस अज मां कुछ भी ॿुधण नथो चाहियां। सब खामोश थी वियो। मां पंहिंजी मस्तानी के ॾिसण थो चाहियां। याने भागी घर में तो वे ही कोन थी। सॼो ॾींहुं वरते थी गोठ में धिका खाईंदी। इहो भी नथी सोचे त कोड़ल बुख ते हूंदो को मानी अगबो घर में छॾे वञा। होड़ा जुल्म थी वियो, ना हक थी वियो। छो तुझे भाउ जो एक्सीडेंट थी पियो आ छा? खैर घुरमुआ मां त खैर घुरियो वेठो आ, पर तू जो चई थी जुल्म थियो। सुल्तान मल्हार वारा ये जोरी रानी छोरी के घर वठी विया आहिनि। पोइ इन में असा के परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इहो त उन्हनि जो मसलो आहे। छोरीअ जी आलम वारनि खे ख़बर पई न त बंदूकूं खणी सिधो सुल्तान वारनि जे घर ईंदा ऐं सुल्तान वारनि खे कुझु थींदो ई कोन। विच में असां मरंदासीं मुआ तू ऐं मां। पोइ वारो कर अंदर कमरे में वेही अंदर अकड़ो ॾेई था छॾियूं। हलिया हलिया वारो कर आॾो थी। छा थियो बाबा, छा थियो? पटे पंहिंजे सौट खे टेलीफोन कर तो सुल्तान वारा असांजे घर में गिरी जबरदस्ती रानी के वठी आ। न वारे अम्मा आलम के फोन न कजाए। फोन छो न कया? आलम बाहर ही सुल्तान वारन दे हलियो विदो ऐं हिन वक्त होश में न आहिनि। किथे आलम के नुकसान न पहुचाए वजन। जॾहिं आलम घर आयो त उनके ॿुधाईंदासीं। पहिरियों थधे दिमाग सां वेही सोचजो पोइ को कदम खणजो। सौट के फोन कौन तो कया? मां ॾिसां तो सुल्तान वारन के। न पुट न तो अकेले जीव ते जाए ना है। छा कंदा? मारे वजंदा न त भर मारे वञन। पर मां बेगर पंजी घर में कौन वेंदुस? कौन? करे छा तो मुझी गाल ॿुध, मुझी गाल छॾ बाबा। मां चवां थो हथ कढ मुंहुं। मूंखे कुछ भी कोन थींदो। कुछ होश कर अदा होश कर। तकड़ो कम शैतान जो आहे। करी न को पाण जे लाइ मसालो। आलम अचे पाणे सुल्तान वारन सां मुंहुं ॾींदो। मां चवां थो छॾियो मूंखे। या अल्लाह खैर कजाए। वरी न वञी को मसालो करे। चाड़ा बाहर वञी जांच त करे अचे। अजी जांच मूंखे इहा ख़बर पई आहे त सुल्तान वारा आलम जे घर गिड़ी सावण के मरणी करे रानी के वठी विया आहिनि। छा सुल्तान वारा आलम जे घर में गिरिया आहिनि? हा भाई इहो हींअर कम थियो आहे। इहो मला कड़ो बसयाणी मत तो हाणे आलम खान सुल्तान वारन के किथे तो छॾे। जे इहो मलाकड़ो मतो त इन जे विच में मां बूंदुसि। अबा तोखे को लाचार न पराए झेड़े में पवण जो। अचायो के मुंह में न पइजी वञी। बाबा कुछ होश कर, होश खां कम वठ। तुझी शादीअ में वञी ॿटड़े ॾींहं बचिया। खुदा खैर करे जेकॾहिं आलम हिक न हिक खे लेटाए थो विझे ऐं खून जो केस थो थी वञे त पोइ तुंहिंजी शादी त सही मातम में तब्दील थी वेंदी न। हा बा मता भुल में भी गलती कई अथई। बाबा जेकॾहिं मां आलम जी मदद न कई त सुभाणे आलम जो मयारी थी पवंदुसि। छा जो तू मयारी थींदे बाबा? छा आलम खे इहा ख़बर कान्हे त तुंहिंजी शादी थियण वारी आहे? बाबा शादी पंहिंजी जाइ ते, पर मां अहिड़े मौके में आलम खे अकेलो नथो छॾे सघां। अबा ही बाहों थी ॿधाए चई त पोती मेड़ विझाए। अम्मा मैं छुपे मूंखे गुनाहगार करे।
जादो जादो इनके समझा, इनके पढ़ा, इनके समझा। न त यो शादीअ खां पहिरीं असां ॿिन्ही जो कंदो टीको ई ढेरी समझाईसि। ॾिस, जेकॾहिं शादी खां पहिरीं को मसलो कयो अथई न त मां ठंज कोन बख़्शींदी सही। बाबा तोखे अमड़े अंबे जे ख़ुशीअ खां वधीक आलम जे मयार जी अचे लॻी आहे। यार तूं इहो नथो सोची त जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता तोखे कुझु थी पियो त हिन पीढ़ीअ में असांजो छा थी? असां पीढ़ीअ में किथे वञी धिका थाबा खाईंदासीं? बाबा मां तोखे हथ तो जोड़िया, तेरे छेड़े का टरी पासो कर। वरियाम भी सुल्तान वारनि जे घर वियो आहे पर अञा मोटियो न आहे। चाचा वरियाम खे तव्हां छो छॾियो? आलम वरियाम असांजी ॿुधे किथे थो, ज़ोरीअ घर मां निकिरी वियो आहे। हाणे छा कंदो पुट? सुल्तान वारा सभु हदूं और आगे विया आहिनि। जेसि ताईं हिन सां ठाहु की मल न थींदी न त न मुड़ंदा। पहिरियां तव्हां रेस खे दाह ॾियो। जेकॾहिं उहो हुननि सां ॻाल्हाए राणीअ खे वापसि कराए थो न त झेड़े जी का बि ज़रूरत नाहे। नज़ीरा सुल्तान वारा हाणे चाहिनि झेड़ो था झेड़ो। हिननि जी त सॼी ज़िंदगी फॾनि में गुज़री आहे। ॻोठ वारनि सां राई काथे थो? ये असांजी ठारे ई हुनजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे। पर चाचा सही हाणे हुनखे ॿुधाए पोइ त झेड़ो छा थींदो आहे। दुश्मनियूं कीअं कबियूं आहिनि ऐं निभाइबियूं कीअं आहिनि इहो मां सुल्तान खे ॿुधाईंदुसि। अरे रे सही सही ॿुधा, मां चवे तो सही सही ॿुधा। तो असांजे बाबे खे किथे गुम कयो आहे? मुंडीअ खां पकड़े कम न गुलू के। सही त चवां थो न, तव्हांजे पीउ खे मुंहुं अॻवा करणु जेसिं 10-15 हज़ार न ॾींदो कोन छॾींदो तव्हां। अदा ज़ाहिद कूड़ पियो ॻाल्हाए। बाबू शाम ताईं अची वेंदो। शाम ताईं छा, हाणे सॼी ज़िंदगी ते न पहुचंदो जेसि ताईं मूंखे पैसा न ॾींदो। जॾहिं अदा मोर बाबा तोखे तोहफ़े में ॾेई छॾियो त पोइ तोखे ॿी छा जी ज़रूरत आहे? हथ किथे थई मूंखे ॾे चुमी वठे। तुंहिंजी पीउ जी ज़िंदगी ख़तरे में थोरी ख़ुशि थी। अरे बाबा असांजी अलाह जान छॾाया इन राधी के मां बाबू तोखे आयो जीअं वणे कम खे गुलू कर। बाबा तोड़ सही तव्हांजो पीउ मूं वटि कई था तव्हां वरी ख़ुशि था थी। मूंखे पैसा घुरजनि पैसा। तव्हांजे पीउ जा पैसा घर में लिकायल आहिनि। मूंखे चीलनि चोरनि खे मुंहिंजो नियापो ॾे पैसा खणी आ। पैसा मूंखे ॾियो मां अदा थो कराइनि। अरे यार पैसा मूं वटि हुजनि न पोइ तोखे ॾियां। हाणे ॻाल्हि ॿुध, बाबे खां वञी पुछ त पैसा किथे लिकाया अथई। तोखे ॿुधाईंदो हली उहा जाइ ॻोल्हियूं था। पैसा लभी वेंदा, अधु तुंहिंजा अधु मुंहिंजा, कम ॿिन्ही जो गुलू। अधु न समूरा मुंहिंजा थींदा। बाबे जी मिल्कियत आहे, उतां तोखे समूरा किथां ॾींदासीं? उतां अधु मिलंदई अधु। बाबा तूं वञ, पहिरियां बाबे खां पक्की निशानी वठी आ, पोइ पैसा ॻोल्हियूं था। ठीकु आहे, मां सुभाणे मोटी ईंदुसि। पको ॾस वठी अचां पोइ तव्हांजे घर जी खोटाई शुरू कंदासीं। सुञाण मस्तानी, सुञाण मां तुंहिंजो साॻियो ई मस्तानो आहियां। पाण ॿिन्हिनि प्यार करण जा वचन कया हुया। पाण बि फोन ते ॻाल्हाईंदा हुयासीं। मस्तानी मूंखे सुञाण, मां तुंहिंजो मस्तानो आहियां। मां तोखां तुंहिंजो नालो पुछंदो हुयुसि, तूं न ॿुधाईंदी हुईं। ॻाल्हाए मस्तानी, ॻाल्हाए मूंसां। जेकॾहिं तूं ईअं ख़ामोश रहीअ न त मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदुसि। ॻाल्हाए मस्तानी मूंसां, ॻाल्हाए मस्तानी मूंसां, ॻाल्हाए। मल्हार अबा ये कान ॻाल्हाईंदी, तूं हरू भरू। बस मासी बस, तूं वञ। वञा थी पुट वञा थी, होश न वञे। तोखे मुंहिंजे प्यार जो कसम आहे, मूंसां ॻाल्हाए। ॻाल्हाए मस्तानी। मस्तानी मूंखे सुञाण, मां तुंहिंजो मस्तानो आहियां। जेकॾहिं तूं मूंखे नथी सुञाणी त पंहिंजे मुड़ुस मल्हार खे सुञाण, जेको ज़ालिम तो ते हद खां वधीक ज़ुल्म कंदो हुयो। ॾिस राणी ॾिस, मां उहो ई ज़ालिम मल्हार आहियां जे तुंहिंजे मथां ज़ुल्म कया ऐं तुंहिंजी हालत कई आहे। मस्तानी, मस्तानी छा तूं मूंसां नथी ॻाल्हाइण चाहीं?
मूंसां नथी ॻाल्हाइण चाहीं हेॾे होॾे त न ॾिस, मुंहिंजी तरफ़ ॾिस। मस्तानी, या अल्लाह मूंखे माफ़ी ॾे, हिकु चकर हिनखे होश ॾे त मां पंहिंजे कयल ज़ुल्मनि जी हिन खां माफ़ी वठ ऐं हिनखे ॿुधायां त मां हिन जो मस्तानो आहियां। प्यार करे थो कोई कैसा, प्यार करे थो कोई कैसा। एडी तकड़ न कर राणा, फेरियो दर्द जो दरिया। आलम तुझे सौट के मुझा हमरा बधी खणी आए, हिन चक्कर मां तुझे चवण ते उनके कोन छड़ी ज़ालम, कोन छड़ी तू। बाबा साईं मां हिन कम जे लाइ न आयो, तव्हां भली हुनखे मारे छॾियो, मां तव्हांखे कुझु कोन चवंदुसि। बाक़ी ये सुल्तान वारा मुंहिंजे घर में घिड़ी मुंहिंजी भेण खे वठी विया आहिनि। बाबा साईं मूंखे तव्हां उन्हनि खां हिसाब वठी ॾियो। सुल्तान मूंखे धमकी ॾेई वियो, जेका ॻाल्हि मूं तोसां पहिरीं बि कई। हाणे जेकॾहिं मां सुल्तान जी नियापो कंदुसि त हू अचे या न अचे, पर हाणे हू मुंहिंजी का बि ॻाल्हि कोन मञंदो। आलम हाणे आलम जे तूं चओ थी कयां। ठीकु आहे बाबा साईं, पोइ तव्हां विच में न अचिजो, असां ॿई निबरी वठंदासीं। आलम जेकर तव्हां ई सुल्तान वारनि हिक ॿिए ते हथियारनि जा मुंहं खोलिया न त वॾो नुक़सान थींदो, नुक़सान। मां नथो चाहे तव्हां मुंहिंजे ॻोठ जो सुकून ऐं अमन बर्बाद ऐं तबाह कयो। बाबा साईं ॿी का वाट रही बि कान्हे, जेसी ताईं सुल्तान वारा ऐं असां हिक ॿिए खे नालो ॾींदासीं न, तेसी ताईं सुल्तान होश में न ईंदो ऐं इन्हनि शरातनि खां कोन मिलंदो। बाबा साईं बाबा जो को ॾींहुं खणी सब्र कर, मां सुल्तान सां आख़िरी दफ़ो ॻाल्हाए ॾिसां पोइ ॿुधाईंदोमांइ। बाबा साईं मां हाणे तव्हांखे विच में न आणींदुसि, सुल्तान वारनि सां मुंहुं ॾियण जी मां सघ रखां थो। मां कोशिशि कंदुसि हुनखे मञाइण जी, जेकॾहिं नथो मञे त पोइ आलम मुंहिंजो साथ तोसां हूंदो, यकीन रख। जेकॾहिं मां अॼु ॾींहं ते ख़ामोश रहियसि त बाबा साईं तव्हांजे करे, न त सुल्तान वारनि जे महिल नालो निशान ई न हुजे हा। मूंखे ख़बर आहे त तूं ताक़त रखींदो आलम, पर बाबा हर मसइले जो हल ताक़त न आहे। किथे किथे माण्हू न्याज़ ऐं निवड़त खां कम वठे। बाबा साईं पकड़ बंदूक जी ॿोली सम्झंदा आहिनि, बंदूक जी। वरी बि मां तव्हांखे आख़िरी मौक़ो ॾियां थो बाबा साईं, तव्हां भली हुन सां ॻाल्हाए ॾिसो, जे सम्झी थो वञे त ठीकु आहे, न त पोइ मजबूरन बाबा साईं मूंखे बाहि बारूद खे ॾियणी पवंदी। कम त ॾाढो भलो करे आयो आहीं सुल्तान, पर हाणे इहो न सोचजांइ त को आलम खान माठ करे वञी घर वेही रहंदो। कंहिं वक़्त बि सुल्तान, कंहिं वक़्त बि आलम हला करे सघे थो। इहो ई त मां चाहियां थो राणा त आलम अगराई करे। जेकॾहिं अगराई करे थो त मां इन आलम जो सीनो छिन परोण न कयो त मुंहिंजो नालो सुल्तान ई न आहे। सुल्तान हाणे रुगो इहो सोच त अकबर खान खे कीअं सोढ़ो कयो। एॾी तकड़ न कर राणा, पहिरियों आलम जो कम त तमाम थिए। जेकॾहिं आलम अगराई करे हला करे थो त पोइ हिकु तरफ़ खां तूं निकिरी अचां त ॿिए तरफ़ खां मां। ऐं मां चाहियां थो त आलम खे बेगी में फसाए उनखे गिदड़ वारी मौत मारियूं। उन खां पोइ अकबर खान जी जेल चिबी थी वेंदी। पोइ इन कुराड़े उठ जे गिचीअ ते काती वाहण में तकलीफ़ न थींदी। सुल्तान हिन चक्कर जेकॾहिं आलम ते हमलो कयो न त पूरी पूरी तयारी सां कंदो, छो त सुल्तान इहो त आलम खान बि ॼाणे थो त हिन चक्कर जेकॾहिं तूं आलम खान जे वार मां बची वए आलम खान कोन बचंदो। इन करे आलम जल्दबाज़ी कोन कंदो, न कोई ॿाराणी कंदो। जेको कुछ भी कंदो सोचे समझी पूरी तैयारी सां हमलो कंदो। ऐं हुन जो पहिरियों टारगेट तूं हूंदे सुल्तान, तूं
वो पहिरियां तुझे भाइरनि जे मथां वार न कंदो। इन करे चवां तो सुल्तान त तोखे पंहिंजूं अखियूं खोले रखणियूं पवंदियूं। ईअं न थिए जो आलम खान तोखे होबासी ॾियण जो मौक़ो बि न ॾे। जेकॾहिं आलम खान गुरुड़ पखी आहे तो पोइ तूं मूंखे बि राकास समझ। राकास तूं मूंखे घटि सम्झो आहे छा? मां इन गुरुड़ पखी जे हथनि में अचण वारो ई न आहियां। इहो ई त चाहियां थो सुल्तान, मां बि इहो ई त चाहियां थो। तन गुरुड़ पख जा पर कटे हाणे उनखे बेवस करे छॾियऊं। सुल्तान हुनखे एतिरो त मजबूर कयूं जो हो असांजो पाछूलो ॾिसे त उनखां बि छिरके। अरे या समूरी चुट तो ही मूंसां कराई आहे। न न मां कुछ कोन कयो आहे, मुंहिंजो कोपड़ो कोने को। अरे कूड़ सगल है, बस कर त कया नहीं ते ही पूरो। साहब तुझारे रो। अरे पुड़ा लाकब में गोड़ न कर त टंगे न छजे। न न साहब एड़ी गाल काने का। पुड़ा जे बीर तुझो गोड़ बुधो न लाकब खोले एड़ो कुटिंदो साईं। न न न साहब मां हाने कोन ॻाल्हाईंदुसि। बार के तुझारी दो हाने गला त साहब का पादर त खरा है। हिते मां तोखे कुछ ही कोन तो चवां। बाहर निकुर, जेकॾहिं मां तुझा गोडा न कटिया त। साहब ओ साहब। अरे छाए छाते बरणियूं करी? साहब हे पढ़ो ना मुखे दड़का तो दे, चे तो बाहर निकले तो बंदूक आंदो जाए। अरे ये पढ़ो तो के बंदूक आंदी धमकी तो दे बी इने के मां ठाया दो। न न साहब न ही कूड़ पियो हाणे। बियर जे करे दड़का ना तो थी ना खल पुटी लाश छड़ी दो साईं। अरे रे दड़का पियो दी हाणे बुधा बाहर निकरा को मुसा विणदे। बाकी तू छा तो समझे त मां तोखे बच कंदुसि। मां तुझा अहिड़ा गोॾा कुटींदुसि जो सॼी उमिरि खट ते पियो हूंदे। तूं मलूक जी अञा ॿी मल ॾिठी कान्हे का। साहब ओ साहब। अरे त मां ठिकाने न वेंदो। साहब हे मु यतीम के मारण जूं धमकियूं तो दे। इहो पढ़ो अञा नथो मुड़े। साहब हिनखे वॾी मगी अथव। बी इन के मां ठाहियां थो। ये छोरा खुदा जी मार पोए तो मुझे खल ही लहराए छड़ी। बस कर तो चो तो मां तो खट जा तो मुके मिड़ी तो के पात्र हड़ा रानी के तू एतरो प्यार पहिरियों ही दिया त रानी जे अॼु अहिड़ी हालत न हुजे आ। मासी मुखे न हुई खबर न तो मां पंहिंजी मस्तानी जे मथां हथ खणा। हाणे दुआ कर तो मुंहिंजी मस्तानी के होश अचे ऐं पंहिंजी मस्तानी के सुञाणे। हिकु चक्कर ये मुखे सुञाणे मां इन खां पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी वठां। मस्तानी पंहिंजी मस्तानी के सुञाण मस्तानी। मुखे अहिड़ी सज़ा छो थी ॾी? सुञाण मुखे। राणी तुंहिंजी इहा ख़ामोशी मुखे मारे विझंदी। हिकु चक्कर त ॻाल्हाए न, प्यार सां न सही नफ़रत सां त ॻाल्हाए। भल तूं मूंसां नफ़रत कर, मां आहियां ई नफ़रत जे क़ाबिल, पर ये ख़ामोश रही मूंखे सज़ा न ॾे। जीअं मां तोखे मारींदो हुयुसि न, ईअं तूं पंहिंजो हथ खणी मूंखे मार मस्तानी, मार मस्तानी, मूंखे मार। ना बाना ये न कर, संभाल पाण के संभाल।
पर मूंसां ॻाल्हाए मस्तानी मूंसां दर्दन जो दरिया पंजी वफादारी जो संजीरू मुझे हथन में विझी मूंखे कैद न कयो बाबा साईं तोखे आज़ाद छॾियो त मां इन सुल्तान वारनि खे तोड़े वठां नहीं छोरे को राम के त मां ये चपटन ते उडाए कढंदुसि चपटन ते हे न छोरे जो को बि खौफ कोन्हे हुन ये घर में जेका दुखी मल्हा न उहा आहे मुंहिंजी भेण छेड़ा दो खानुड़ बखे